मेरे हाथों को ये जानने का हक रे, मेरे हाथों को ये जानने का हक रे, क्यों बरसों से खाली पड़े हैं, इन्हें आज भी काम नहीं। सिंध यूनिवर्सिटी जे मीडिया एंड कम्युनिकेशन स्टडीज शोबे में मीडिया एंड ह्यूमन राइट्स जे उन्वान हेठ लेक्चर प्रोग्राम करायो वियो, जंहिंमें ह्यूमन राइट्स जे अॻवान शोबे जे चेयरमैन प्रोफेसर डॉक्टर बशीर मेमण, डॉक्टर शाजिया शेख, युसरा शाहानी, जान आलम सोलंगी, डॉक्टर अब्दुल रज़ाक खच्चर, अयूब लगारी ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौके ते शोबे जे चेयरमैन डॉक्टर बशीर मेमण चयो त असांजे माशरे जी बहितरी लाइ इहो ज़रूरी आहे त इंसाननि खे पंहिंजे हक़नि जी ॼाण हुजे। इन सां इन्हनि जी ज़िंदगी में बहितरी ऐं पुरएतमाद ज़िंदगी गुज़ारे सघंदा। हिन चयो त माशरे जे ॿियनि इशूज़ सां गॾु मीडिया खे इंसाननि जी बुनियादी हक़नि जे ख़िलाफ़ वर्ज़ी थींदड़ वाक़िअनि खे बि संजीदगी सां रिपोर्ट करणु घुरिजे। ह्यूमन राइट्स अॻवान वफ़राना शागिर्दनि खे लेक्चर ॾींदे चयो त ह्यूमन राइट्स जो इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया सां तमामु गहरो तालुक़ आहे, छाकाणि त ह्यूमन राइट्स मुल्क जे मसइलनि बाबति पंहिंजी रिपोर्ट ठाहे आला इख़्तियारनि ऐं मीडिया ताईं पहुचाईंदी आहे ऐं इन्हनि जो कमु हूंदो आहे त उहे अवाम जा बुनियादी मसइला हल कराए। हिन चयो त मीडिया रियासत जो चौथो थंभ आहे। अॼुकल्ह मीडिया सिंध जे मसइलनि खे उजागर करे हल कराइण में पंहिंजो किरदारु अदा करे रही आहे। हिन चयो त हिकु सहाफ़ी खे रिपोर्टिंग कंदे केतिरियूं ई ॾुखियायूं पेश अचनि थियूं, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां खेनि धमकायो वेंदो आहे, उन्हनि जी जानियुनि खे ख़तरो आहे, पर पोइ बि उहे पंहिंजी हयाती खे ख़तरे में विझी अवाम जे मसइलनि खे आला ऐवाननि ताईं पहुचाइण ऐं हल कराइण में पंहिंजो किरदारु अदा कनि था। ह्यूमन राइट रिपोर्ट में सिंध जे मसइलनि खे हाईलाइट कयो वेंदो आहे। इहा रिपोर्ट वज़ीर आज़म ताईं सभिनी आला अमलदारनि खे उमाणी वेंदी आहे। इन मौके ते डॉक्टर शाजिया शेख खे शोबे में अचण ते भलीकार कयो ऐं चयो त ह्यूमन राइट्स तरफ़ां सिंध जे मसइलनि खे हल करण वारो अमल तमामु बहितर आहे। प्रोग्राम में शोबे जे चेयरमैन प्रोफेसर डॉक्टर बशीर मेमण ह्यूमन राइट्स अॻवान वफ़राना खे सर्टिफिकेट पिणु ॾिनो। इन मौके ते वॾे अंग में शागिर्द ऐं शागिर्दाणियूं पिणु मौजूद हुयूं। ही हुई हिन वक्त जी अपडेट। वधीक अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो www.voiceofsindhnews.com ते लॉगिन थियो ऐं अपडेट रहो।